बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त क्लास 4 में एक त वक़्तन वक़्तन नवां ॿार बि अचनि था ऐं ॿियो वरी इहो बि आहे जो कुझु ॿार इलाही सारा वीक हुया। जेके प्रीवियस ईयर हुया उनमें जेको बेसिक आहे उहो ॿारनि जो सुठो कवर न थियल आहे, जंहिं ते असांखे काफ़ी महिनत लॻे थी, जंहिंमें इनशाअल्लाह असां पंहिंजो किरदारु भरपूर नमूने अदा कयूं पिया ऐं कंदासीं। हीअ नंढड़ी जेका गर्ल्स स्कूल मां असां वटि आई आहे ऐं इन जो जेको उतां जो माइग्रेशन जो जेको सबबु आहे उहो इहो आहे त बनस्बत ओॾनि जे हिते सुठी पढ़ाई आहे, जंहिंजे करे असां हिते आया आहियूं। इन नंढड़ी मुंड खां इन जो बैस असां सेट कयोसीं। हाणे ही लेसन ते आई आहे। कुझु ॿारनि जी जेकी बेसिक वीक आहे उनजे करे ॿारनि जो सबक़ु अॻिते पोइते आहे। इनशाअल्लाह कोशिशि करे सभिनि खे कवर कराईंदासीं। हीअ नंढड़ी पंहिंजे सबक़ जूं कुझु सिटूं जेके यादि करे आई आहे उहे सुबुह सां मूंखे हिन ॿुधायूं, मूंखे पसंदि आयूं। मां चवां थो त इहो रिकॉर्ड करे रखां त जीअं हिन ॿार खे जेको आहे वधि में वधि एप्रिसिएशन मिले। पढ़ो बाबा। Sarah, yes, I agree. Maradhian, we must also wash our hands before we eat and clip our nails once a week. असांखे ज़रूर हथ धोइण घुरिजनि ऐं हफ़्ते में हिकु चकर न हलाइणु घुरिजे। Both the friends smiled. ॿई साहेड़ियूं मुस्कुराइनि थियूं। माशाल्लाह, तव्हां बि मुस्कुरायो। हा, वेरी गुड। क्लैपिंग कयो बाबा ने।